वाइदो कई त मां शादी कंदसि, हिकिड़ी शादी करे छॾियईं। तालके दौड़ जे ॻोठ अवेस महर जे रहवासी न्याज़ महर पारां नाहिद महर सां धोखो कयो, जंहिं ते नारी मच्छर जी गुज़िरियल ॾींहुं बी सेक्शन थाणे जी हद में वलीमे दौरान प्रेमी न्याज़ महर ते हमलो करे खेसि ज़ख़्मी कयो, जॾहिं त बी सेक्शन पुलिस नारीअ खे हिरासत में वरितो, पर बाअसरनि जे चवण ते नारीअ खे आज़ाद कयो त नारी मायूस थी मुबैना तौर ते ख़ुदकुशी करे छॾी आहे। मूंखे वाइदो कई त मां शादी कंदसि, हिकिड़ी शादी करे छॾियईं। वरी चईं त मां ॿी शादी तोसां कंदसि। शादी कई तव्हां सां? न आसरो नहीं। वरी उन खां पोइ वरी ॿी शादी करे छॾियईं। मुंहिंजो मुतालबो हुयो त मां निकाह कंदसि हिन सां। जॾहिं त नारीअ जे चाचे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त छोकिरी मुंहिंजी भाइटी आहे, नाहिद नालो अथसि। पोइ भत ते आयल हुया हिते, असांजे अज़ीज़नि जो को मंझंदि जो भतु थियो, उते का उन्हनि जे फैमिली साॻी आहे असांजा, हू अज़ीज़ आहिनि, मामे जा पुट आहिनि, भारोट आहिनि। पोइ उते उन्हनि सां पोइ छाता थियो आहे, को मैटर थियो आहे, बहरहाल तक़रीबन सिजल थिए खां पोइ जीअं मानी बानी बि उते वरी पचाई अथनि, जीअं रूटीन में हूंदो आहे। उन खां पोइ वालदा असांखे हिते ॿुधायो त अंदरि कमरे में वञी करे ऐं रो ॻिची विझी जेको आहे सुसाइड करे छॾियोसीं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन नारीअ सां बेवफ़ाई कंदड़ न्याज़ महर ख़िलाफ़ कार्रवाई थींदी या ॿियनि केसनि वांगुरु ही बि केस लहे मिटी कयो वेंदो। कैमरामैन रफ़ाकत ताराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़ नवां।